वज़ीर आज़म इमरान खान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े जी समरी रद्द करे छॾी। क़ौमी मुफ़ाद खे नज़र में रखंदे ओघराए नाणे वारी वज़ारत जूं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े बाबति तजवीज़ूं रद्द, अघु बरक़रार रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म ऑफिस जो चवणु आहे त हुकूमत आलमी सतह ते वधंदड़ महांगाई जो बार अवाम ते मुंतक़िल करण बदिरां रिलीफ फ़राहम करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान खान जी आलमनि जे वफ़द सां मुलाक़ात, पाबंदीमल तंज़ीम जे मुतालबनि बाबति गौर वीचार। आलमनि खे मामिलो सुहिणे नमूने हल करण लाइ मुदाख़लत जी दरख़्वास्त। वज़ीर आज़म इमरान खान क़ौम खे रिथल ख़िताब मुलतवी करे छॾियो। पाबंदीमल तंज़ीम जो मार्च रोकण लाइ रावलपिंडी में 11 ॾींहं बि रोड ऐं रस्ता बंदि। वज़ीराबाद शहर जे ॿिए पासे चनाब दरिया ते पाबंदीमल तंज़ीम जे रस्ता रोक लाइ रंडकूं खॾूं खोटियूं वयूं। सियालकोट ऐं गुजरावाला बीहंदड़ रोड बि बंदि। ट्रेन ऐं इंटरनेट सर्विस बदस्तूर मुअतल। गुजरावाला में पेट्रोल जी फ़राहमी बहाल। पाबंदीमल तंज़ीम सां ॻाल्हियूं ई मसइले जो बहितरीन हल आहिनि। तमामु घणियूं जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। अल्लाह ताला पाकिस्तान खे पंहिंजी अमान में रखे। मुखालिफ़ जो अॻवान शहबाज़ शरीफ़। तहरीक इंसाफ़ हुकूमत में खंड जो अघु तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में खंड 120 रुपया फ़ी किलो विकिरो। शहरी सरकारी अघ खां 25 खां 30 रुपया वधीक अघ ते खंड ख़रीद करण ते मजबूर। मीरजान मोहम्मद जमाली बिना मुक़ाबले बलोचिस्तान असेंबली जो नओं स्पीकर चूंडिजी वियो। मुक़रर वक़्त ताईं स्पीकर जे उहिदे लाइ को ॿियो उम्मीदवार साम्हूं न अची सघियो। पाकिस्तान T20 वर्ल्ड कप जी मैच में अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾेई कामयाबी जी हैट्रिक मुकमल करे वरिती। आसिफ अली करीम जन्नत खे हिक ई ओवर में 4 छक्का हणी अफ़गान टीम जी उमीदुनि ते पाणी फेरे छॾियो। क़ौमी क्रिकेट टीम ग्रुप में पहिरें नंबर ते अची वई। सेमीफाइनल लाइ बि पोज़ीशन मज़बूत। मुखालिफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त ईंदड़ चूंडनि में PTI सिंध जी हर सीट ते उम्मीदवार बीहारींदी ऐं कामयाबी हासिल कंदी। नए साल में मुल्की हालतूं बहितर थी वेंदियूं। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना वायरस खे बहितर नमूने मुंहुं ॾिनो। आलमी मार्केट में इज़ाफ़े सबबि हिते बि पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो कयो वेंदो आहे। पाक ज़मीन पार्टी जे सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त वफ़ाक़ी सरकार नाअहल आहे। स्टेट बैंक जो गवर्नर ॿाहिरि वञी ॿाराणियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। डॉलर महांगो थियण खे PTI जो कारनामो करार ॾिनो वियो। मुल्क में हर शइ तबाही ऐं बर्बादी जो किस्सो ॿुधाए रही आहे। सिंध जूं हालतूं 13 सालनि खां ख़राब आहिनि। इस्लामाबाद, मंडी, बहाउद्दीन, गिरगित ऐं मीरपुर बहितरीन वैक्सीन थियल शहर करार। पाबंदियूं नरम करे कारोबारी सरगर्मियूं 100% बहाल करण जो फ़ैसिलो। असद उमर जो चवणु आहे त 4 करोड़ माण्हुनि खे मुकमल वैक्सीन लॻी चुकी आहे। टारगेट पूरो कयो वेंदो। कोरोना वैक्सीन लॻाइण जो अमल तेज़ी सां जारी आहे। 7 करोड़ माण्हुनि खे घटि में घटि हिकु डोज़ लॻी चुको आहे। DG रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी चयो आहे त मंशा जे ख़ात्मे लाइ अवाम जे सहकार जी ज़रूरत आहे। नौजवान ख़ासि करे शागिर्द संदन असासो आहिनि। नौजवाननि खे इल्मी ऐं अमली मैदान में अॻिते अचण जी ज़रूरत आहे। तने ग़ुलाम अली में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबाद करण जो ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो आबाद करण जो जुनात आपाशी अमलो संदन हिसे जो पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणी न मिलण सबबि संदन फसल सूखड़ी जो शिकार आहिनि। पीरवसण भरिसां मेराण हाईवे ते मुसाफ़िर बस ऐं ट्रैक्टर ट्राले में टक्कर। औरत ऐं नींगर समेत 3 ॼणा फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। मनहरे भरिसां ट्रक जे मोटरसाइकिल खे टक्कर में पीउ पुटु फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। कंडियारे वेझो ट्रैक्टर ट्रालो कल्टी, 1 ॼणो फौत। हैदराबाद में पुलिस जी सरपरस्ती हेठि 79 मंशियात जा अॾा हलण जो इंकशाफ। स्पेशल ब्रांच पारां IG सिंध ॾांहुं उमाणल लिस्ट सिंध TV न्यूज़ हथ करे वरिती। रिपोर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद जे 17 थाणनि जे हदनि में आइस, चर्स ऐं हेरोइन जा अॾा हली रहिया आहिनि। मंशियात विकिरो कंदड़ जी पुठभराई कंदड़नि में 6 SHO, 2 ASI समेत 15 अहलकार शामिल आहिनि।
खरड़े भरिसां दमवा खे 50 फुट खारो पइजी वियो। चइनि ॻोठनि जा केतिराई घर ॿुॾी विया। 100 एकड़ फसल बि पाणी हेठि। आपाशी अमलो इतला ॾियण बावजूद खारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते खारो बंदि करण जी कोशिशुनि में मसरूफ़। नंगर पार्कर में सुर ऐं राग ज़रिए ॿारनि खे तालीम ॾींदड़ उस्ताद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। सुञाण धुरिन उस्ताद कृष्ण लाल परमार जी तालीम ॾियण जे अंदाज़ खे बहितर करार ॾेई छॾियो। ऐं बॉलीवुड किंग शाहरुख खान जो पुटु आर्यन खान वंशात वापराइण जे केस में ज़मानत ते आज़ाद। शाहरुख खान समेत समय माण्हुनि तरफ़ां आर्यन खान जी आजियां।